शुरू थी रहियो आहे जो माना उसूली बात जेको शागिर्द सवाल जो जवाब न ॾेई सघंदो त उहो कोई मां ख़ारिज थींदो उहो पाणी जेको आहे पुछंदो हलंदो वञे। सभ खां पहिरियों सुवाल आहे त हम्द छाखे चइबो आहे? शेर में अल्लाह ताला तारीफ़ बयान करे कि हम तो सवाल नंबर हो आहे त नात छाखे चइबो आहे? ये बेटा बेहतरीन। सवाल नंबर 3 आहे त हम्द कुदरत वारा कंहिं जो आहे? कुदरत वाला के चक्कर लिखियो आहे। जवाब दुरुस्त आहे। हम्द कुदरत वारा किशन चंद बेवस लिखियो आहे। बिल्कुल। सवाल नंबर 4 आहे त असांजे नबी सगोर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो छा आहे? नबी सगोर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बेहतरीन। सवाल नंबर 6 है त हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मक्के मां मदीने ॾांहुं हिजरत छो कई? काफर के जाने दुश्मन से साहब के तकलीफ जोड़े लगा गल से कहीं मक्के में मदीने हिजरत। बेहतरीन जवाब बिल्कुल दुरुस्त है। हमारा तो सवाल है बीबी खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा जे सोने किरदार सबब माण्हू कंहिं कहिड़े लक़ब सां सॾींदा हुआ? बेहतरीन जवाब बिल्कुल दुरुस्त है। मर्दन में सब खां अव्वल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कंहिं ईमान आंदो? अबू बकर सिद्दीक़ हज़रत बीबी खदीजतुल कुबरा रज़ी अल्लाह अन्हा इस्लाम जी कहिड़ी खिदमत कई? खदीजतुल कुबरा इस्लाम जी 500 मिलकर दीन जे कम में खर्च कर छॾी आहे। चलो जवाब बिल्कुल दुरुस्त है। कुरान पाक के अल्लाह ताला के रात में नाज़िल कयो। अल्लाह ताला शरीयत में नाज़िल कयो। बेहतरीन। कुरान पाक में शब कदर के इरशाद है? ॿारनि खे कहिड़ी बीमारी खां बचण जा फुड़ा प्यारिया वेंदा आहिनि? जवाब बिल्कुल दुरुस्त है। 1965 वारी जंग में असांजे मुल्क ते कंहिं हमलो कयो? बिल्कुल 1965 वारी जंग में असांजे हिंदुस्तान हमलो कयो। पाकिस्तान की फौज 1965 वारी जंग में कहिड़ी बहादुरी दिखारी? 1965 वारी जंग में कुल तेज़ फैलाए भरपूर हमलो करे हिंदुस्तान फौज खे मजबूत करे छॾियो। ताड़ी जाए बेटा ताड़ी। उहा बोर्ड कहिड़ो बंदि किथों सबब आई? ट्रोड़ीअ वारो बंदि किथे आहे? ट्रोड़ीअ वारो बंदि दुर्ग थियो। ट्रोड़ीअ वारो बंदि कुटु पे राजवट आहे। माहौल खे साफ़ सुथरो रखण लाइ छा करणु घुरिजे? अलॻि साफ़ सुथरो करण लाइ शेख सैदी जो असुल नालो छा हो? असुल नालो शरफुद्दीन अबू मोहम्मद सलीउद्दीन शहर ईरान शहर
शाबाश वेरी गुड शेख सैदी जा कहिड़ा किताब मशहूर आहिनि शाबाश जवाब बिल्कुल दुरुस्त आहे टीपू सुल्तान जो कोल ॿुधायो शाबाश जबरदस्त आप भुट्टो साहब आला तालीम किथां हासिल कई देख लो भाई शहर देख ले शहर में जवाब दुरुस्त है भुट्टो साहब आला तालीम किथां हासिल कई ऑक्सफोर्ड इंग्लैंड में मखदूम नूर रहमतुल्लाह के सिद्दीकी छो थो सॾियो वञे जवाब बिल्कुल दुरुस्त आहे मखदूम नूर जे गादीअ खे छा सॾियो वेंदो आहे नौलखी गोदड़ी लकी गोदड़ी शाबाश मखदूम नूर रहमतुल्लाह जी मज़ार किथे आहे बिल्कुल जवाब बिल्कुल दुरुस्त आहे जिंदगी जो मक़सद कहिड़ी रीत हासिल करे सघे थो बिल्कुल जवाब बिल्कुल दुरुस्त आहे असांजे क़ौमी झंडे में चंड शाहजहां मस्जिद में घणा घुमंदा आहिनि शाबाश जवाब बिल्कुल दुरुस्त आहे राशिद मिनास वगैरह जी कहिड़े गद्दार खे नाकाम बणायो शाबाश बिल्कुल जवाब दुरुस्त आहे साल में घणियूं मुद्दियूं आहिनि शाबाश बेहतरीन जुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क जो काओ सदर हो चौथो सदर भुट्टो साहब मुल्क खे कहिड़ो आईन ॾिनो जुल्फ़िकार अली भुट्टो खे कॾहिं फांसी ॾिनी वई शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो जी आखिरी आरामगाह किथे आहे बिल्कुल दुरुस्त आहे लाल शहबाज रहमतुल्लाह जी दरगाह किथे आहे सिंधी ॿोली केतिरी क़दीम आहे सिंधी ॿोली 5000 साल खां बि पुराणी आहे क़ुरान पाक जो पहिरियों तर्जुमो सिंधीअ में कॾहिं थियो अंग्रेज़नि कहिड़े साल में सिंधीअ जी सूरत खे नए सिर तयारु करायो जवाब बिल्कुल दुरुस्त आहे बिल्कुल अंग्रेज़नि 1853 ईस्वीअ में सिंधी सूरत खे नई सिर तयारु अॼु जो जेको क्वीन प्रोग्राम जो विनर आहे उहो अहमद अली जो मुक़ाबिलो खटियो आहे तव्हां सभई अहमद अली लाइ ताड़ियूं वॼायो
ते मायो वयो इंसान